जी नाज़रीन, तव्हांखे ॾेखारींदासीं ही उहो घर आहे जिते 10हीं क्लास जी सिंधी शागिर्दियाणी सिद्रा संदीलो खे घर में घिरी करे अणॼातल जवाबदार पेट्रोल हारे ऐं खेसि बाहि ॾेई साड़े मारे छॾियो। ऐं ही उहो घर आहे ऐं हिन घर में असीं तव्हांखे ॾेखारींदासीं त हिन जो ही जेको दर आहे ही दर खुलियल हुयो वारसनि मूजिबि, जंहिंखां पोइ जेको आहे ही जवाबदार अंदर दाख़िल थियो आहे ऐं हिन रस्ते ज़रिए जेको आहे वारसनि जो चवणु आहे त हू घर में दाख़िल थियो। ही रस्तो कैमरा जी अख सां तव्हांखे ॾेखारींदासीं त ही रस्तो आहे जेको हिन गेट खां अचे थो ऐं ही जेको जवाबदार आहे हिन रस्ते सां दाख़िल थियो आहे ऐं घर में दाख़िल थी करे उहो जॻह असां तव्हांखे ॾेखारींदासीं, उहो कमिरो तव्हांखे ॾेखारींदासीं जिते जेको आहे जवाबदार उन मासूम न्याणी खे तेल हारे करे बाहि ॾेई साड़ियो आहे। ही उहो कमिरो आहे जिथे जेको आहे न्याणी पंहिंजा किताब पढ़ी रही हुई ऐं वेठी हुई त अणॼातल जवाबदार घिरी करे जेको आहे उन न्याणी खे पेट्रोल हारियो आहे ऐं हिन हंध तां उहा न्याणी सड़ी आहे। ऐं ही जेको आहे सड़ण खां पोइ ही जेका तव्हां राख ॾिसो था उन जे कपिड़नि जी राख आहे। हिन कमरे में जेको आहे उन जवाबदार उन मासूम न्याणी सिद्रा खे जेको आहे बाहि ॾेई साड़ियो आहे। हिते मौजूदु आहिनि उन जा वारस बि, असीं उन वारसनि सां बि ॻाल्हि कंदासीं। असां इहो ॿुधोसीं त जॾहिं हितां हमरा जेको ड्यूटी वारो आहे तारिक, छोकिरी जो मिसाल मासी जो मुड़ुसु, उहो निकितो आहे त पोइ देरि न थी आहे त माना को ताड़ियूं बीठो हो न, चइबो ओसे पासे जो माण्हू हूंदो न। असांजी इहा ई ॻाल्हि आहे, इहे लफ़्ज़ असां ॿुधा। छा थियणु खपे हिन वाक़े खे तव्हां कीअं था ॾिसो? बसि वाक़े खे ज़ुल्म थी वियो आहे। हिन महिल असां कुझु बि नथा चई सघूं, छो त असां क़ैदाबाद खां आया आहियूं हिकिड़े, ॿुधीसीं इहा ॻाल्हि, वधीक ख़बर न आहे। मतिलबु चइनि त तारिक छोकिरो जेको ड्यूटी ते वियो उहो निकितो त पोइ देरि ई न थी, जीअं कोई शइ ताड़ियूं बीठो हूंदो आहे। तव्हांजी भाइटी हुई, तव्हां कीअं था सम्झो त उहा पढ़ाई में कीअं हुई, उनजी रहणी सहणी कीअं हुई, इख़लाक़ बिल्कुलु सही, छोकिरी में का गुंजाइश न कंहिं बि ॻाल्हि जी, पढ़ण लिखण जी बि भली, छो त असां हिते न रहंदा हुआसीं, असां मिसाल परे खां आयासीं, ॻाल्हि ॿुधी चयो। बाक़ी ॿुधियूं ख़बरूं इहे त यानी जीअं कोई ताड़ियूं बीठो हूंदो आहे, हमरा ड्यूटी ते निकितो आहे, देरि न थी आहे। कहिड़ो मुतालबो कंदो हुकूमत खां? हेॾो सारो अफ़सोसनाक वाक़ियो थियो असां कहिड़ो करे सघूं, छो त हिकु त असांजे वाक़ुफ़ वरी न का ख़बर न कुझु चार केरु हुजां, अलाए काॾे वियो, अलाए छा ज़ुल्म करे वियो। असां बसि असां नथा चई सघूं ॿियो कुझु बि। मतिलबु त इहो ई त यानी कोई ताड़ियूं बीठो हमरा निकितो आहे, पोइ देरि ई न थी आहे। असांजो बसि इहो आहे त पुलिस पंहिंजो भरपूर इस्तेमालु करे ऐं जवाबदार जेको बि हुजे, केरु बि हुजे, अलिफ बे ए टू ज़ेड केरु बि हुजे, उनखे साम्हूं आणे। बसि असांजो इहो मुतालबो आहे। पढ़ाई में कीअं हूंदी? पढ़ाई में तमामु सुठी, हमेशह फर्स्ट पोज़ीशन ईंदी हुई हुनजी, हमेशह फर्स्ट पोज़ीशन ईंदी। घर में हुनजी रहण घर में बि सुठी, तमामु बहितरीनु। असांखे त अञा त इहो ई महसूसु ई न थिए थो त हिन दुनिया में हली वई आहे, ॼण इहे साम्हूं असांजे वेठी आहे हींअर। जी नाज़रीन, असां सां सिद्रा संदीलो जेका बाहि में साड़ी वई आहे, उनजी मासी मौजूदु आहे जेका उन वक़्तु हिन घर में मौजूदु हुई। असां उनखां वीचार वठंदासीं त हुन इन वाक़े खे कीअं ॾिठो ऐं कीअं पेश आयो। ऐं अदी, तव्हां वाक़े वारे टाइम ते मौजूदु हुयो, तव्हां थोरो हिन वाक़े बाबति पहिरियों ॿुधायो त वाक़ियो कीअं पेश आयो? मां पंहिंजी भाणेजी खे सही सलामत हुन कमरे में खट ते छॾे वई हुयमि। उहा टीवी पई ॾिसे, मां बाथरूम में हुयमि। थोरी देरि खां पोइ हुन रड़ कई, जेसि ताईं मां निकिरी आयमि त सॼो घर धुओं ऐं बाहि हुयो हे कमिरो, ऐं हिन कमरे में कुंड में छोकिरी सड़े बि पई। बाक़ी ॿियो माण्हू को मां न ॾिठो। छा हुन पाण खे पाण बाहि ॾिनी आहे? सॼो ॾींहुं मूंसां ख़ुशी, मूंखे कमु करायो अथई, मुंहिंजी मानी कई अथई, मूंखे बुखार हुयो, मां हिते रही 2 ॾींहं पंहिंजी भाणे जी। छा सां बाहि ॾिनी हुन? पाण खे न ॾिनी अथई, न को मुंहिंजे घर में पेट्रोल हुयो, पर अॼु पेट्रोल हितां निकिती आहे, बोतल सफ़ा नई। अच्छा। ऐं माचिस बि हिते ई पियो, जिते छोकिरी सड़ी आहे उते माचिस पियो, ऐं बोतल जेका पेट्रोल जी उन छोकिरी ते वाहे वरी मोटर जे परियों छॾे विया आहिनि, जेके ज़ाल मंदर घिरिया आहिनि। मां न ॾिठा, मां बाथरूम में हुयमि। अच्छा, अॼु हेॾो सारो वाक़ियो थियो, मां जॾहिं हुन रड़ कई त पोइ मां बाथरूम मां निकिरी भॼी ॾिठो आहे त छोकिरी सॼी सड़े थी पई घर में, बाक़ी कोई कोन हुयो। जेको अंदरि घिरियो ज़ालिम उहो साड़े बसि हले वियो।
जॾहिं छोकिरी रड़ कई आहे मां पोइ बाथरूम मां निकिती आहियां त मां चयो करंट लॻो अथसि। जॾहिं आयमि त सॼी छोकिरियूं सणे पई, पर हाणे असांखे इंसाफ़ खपे। सॼो ॾींहुं मूंसां ख़ुशि चङी भली वेठी, राति कल्ह अॼु कमु धम कयो अथई, हर शइ खाधी पीती अथई, मूंसां गॾु वेठी साम्हूं मुंहिंजे ॿारनि खे मानी खाराए ट्यूशन ते मोकिलियो अथई, दर बंदि करे आई आहे। तंहिंखां पोइ मां दर पाण चेक कया आहिनि त दर बंदि आहिनि ॿाहिरि, ॾिठो बि अथमि भाणे खे टीवी ते वेठी आहे, पोइ मां बाथरूम में घिरी आहियां। तव्हां जेॾी महिल आयो हू ॿाहिरि में सड़ियल हुई त हू ॻाल्हाए सघे पई? हा, ॻाल्हाए पई। तव्हां हुन खां पुछा कयो त इहो वाक़ियो कीअं पेश आयो आहे? हिते जॾहिं सड़े पई त मां चयोमांसि सिद्धराम बचड़ी मूंखे इहो ॿुधा त तूं पाण खे पाण ॾिनी आहे, कोई तोखे साड़ियो आहे? ज़ालिम केरु मुंहिंजे घर में घिरियो आहे? एॾो कमु करे आहे जो तूं सॼी सड़ी वई आहे मिंट में। चई खाला कोई शोरो आयो, मां हिन बाथरूम में वियमि, तूं हुन में हुई, मां हिन में वियमि, जेसि ताईं मां निकितमि ऊंद आई हिन कमरे में, ऐं कोई आयो मूंखे कंध खां हेठि बाहि में हयईं, बाहि अवली कान ॿारी हिते पेट्रोल हारी, मूंखे बाहि में हणी मूंखे उछले, मां त सॼी सड़ी आहे, मूंखे ख़बर न पई जा जो शोरो भॼी वियो, अलाए केरु, मां मुंहुं न ॾिठो, मूंखे एतिरो ॿुधायईं। बसि सर हेॾो वाक़ियो थियो आहे, मां त चवां थी हाणे मूंखे सम्झ में ॻाल्हि थी, मुंहिंजी भाणे जी अखियुनि जे साम्हूं मुंहिंजे घर में सड़ी आहे, मूंखे बसि इंसाफ़ खपे। मां तव्हांखे बि चवां थी, हुकूमत खे बि, सभिनि खे, मूंखे उहो माण्हू ॻोल्हे ॾियो। असां हुनखे नंढड़े खां वठी पालियो, वॾो कयोसीं, पाण सां गॾु रहियोसीं, नंढी उमिरि जी, मां उमिरि जी वॾी आहियां, हुनजी मासी आहियां, मूंखे ॿ ॿार, मां चङी वॾी आहियां, उहा ॿारड़ी वीचारी कलोकी, कद डिघड़ो थी वियो जल्दी में। असांखे बसि माना महसूसु ईअं थो थिए त छोकिरी जी माना जेको किरदारु हो तमामु सुठो हुयो, सिर्फ़ु पढ़णु आई, पंहिंजी तालीम हासिलु करणु आई हिते, ऐं किताब तव्हां ॾिसी रहियो हुनजा माना गवाह आहिनि, सुबुह था ॾियनि त माना हुनजो मक़सदु छा हुयो, ऐं हुनजी एॾी वॾी उमिरि एज बि न हुई, माना वॾो असांजे लाइ पहिरियों हादसो आहे, वॾो ज़ुल्म थियो आहे। असां सदर वज़ीर आज़म खे अपील था कयूं त असांखे इंसाफ़ फराहम कयो वञे, ऐं असांजी हिकु नंढड़ी न्याणी बेदर्दी सां क़तल थी आहे, इहो इंसानी नाते ते वॾो हिकिड़ो दाग़ु आहे, इहो दाग़ु असांजो माना मिटायो वञे। नाज़रीन, असां सां हिकु पाड़ेसरी बि मौजूदु आहे जेको हिन घर जे साम्हूं बिल्कुलु रहे थो, हिन पाड़े जे हवाले सां हिते मौजूदु हुयो, त असां हिन सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं त हिन वाक़े खे कीअं था ॾिसनि। साईं, हीउ वाक़ियो थियो आहे तव्हांजे पाड़े में, ॾाढो अफ़सोसनाक वाक़ियो थियो आहे, तव्हां कीअं था ॾिसो हिन वाक़े खे? हा दादा, इहो ईअं आहे त असां अचानक हिते रड़ियूं ॿुधियूं त असां इहो सम्झो त छो जो अक्सर जेके घर आहिनि 3 मंज़िला 4 मंज़िला घर आहिनि, त ख़बर नथी पइजी सघे त की हेठि आहे या मथे आहे या किथे आहे। अचानक रड़ियूं ॿुधियोसीं त असां सम्झो त मथे कंहिं छोकिरी खे मारियो आहे या छा, जो रोअण जो आवाज़ु आहे, रड़ियूं कूकूं आहिनि। पर पोइ बाद में ख़बर पई, जे ॾिठोसीं त हितां माण्हू को नज़र त कोन आयो, को अंदरि को ॿाहिरि थी वियो निकिरे करे, पोइ ईअं अचानक इहे छोकिरा अंदरि डोड़िया, ॾिठोसीं त हिते ज़ाहिर आहे हिन तारिक संदेले जे घर में ई कुझु थियो आहे। अंदरि असां डोड़ी आयासीं, ॾिठोसीं त छोकिरी पई बिल्कुलु सड़ी जली पई, बिल्कुलु हालत उनजी ख़राबु हुई। तमामु अफ़सोसनाक ॻाल्हि आहे, तमामु अफ़सोस, वस वारनि खे इहो बाक़ाइदे अपील थी कजे त अहिड़नि वाक़िअनि खे रोकियो वञे, सख़्ती सां क़दम खयो वञे। सिंध हुकूमत खे सभिनी खे अपील कजे थी त अहिड़ा ॾिसो जे वाक़िया थियनि था त उन्हनि ते पुलिस बि जेका सा बिल्कुलु फेयर इंक्वायरी करे त छा आहे, आख़िर छो थियो आहे, ईअं न थियणु घुरिजे, बिल्कुलु इहो ज़ुल्म आहे। तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी, हीउ सॼो घरु आहे जंहिं घर में हीउ रहंदा आहिनि, हीउ हुनजो बोरची खानो आहे, जिथे जंहिं कमरे जे पासे में हीउ वाक़ियो पेश आयो आहे, हीउ बोरची खानो आहे उनजो। उन सां गॾोगॾु हीउ जेको आहे ॿियो कमिरो आहे जिते सोगवार ख़ानदान मौजूदु आहे, हंजूं हारे रहिया आहिनि। उन सां गॾोगॾु जेको आहे हीउ उनजो जेको आहे सहन आहे, ऐं हीउ उनजो ॿियो कमिरो आहे घर जो, जंहिंमें हीउ जेको आहे राइश पज़ीर आहिनि, हीउ घरु आहे उनजो कमिरो आहे। हिते ही अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। पुलिस शाहिदियूं त गॾु करे वई आहे, पर अञा ताईं उन जो जेको आहे असुलु कारण मालूम न थी सघियो आहे त सिंधी नौजवान छोकिरी जेका 10 क्लास जी शागिर्दियाणी ॿुधाई वञे थी, ऐं हू पढ़ण लाइ कराची में आई, हुन जा ख़्वाब हुया, हुन जा मक़सद हुया, उहे सभु ख़्वाब जेके आहिनि हिकु नामालूम जवाबदार घर में घिरी करे जेको आहे उनखे साड़े बाहि ॾेई छॾियो आहे। पुलिस जी ज़िम्मेवारी आहे त हाणे उन्हनि जे कातिलनि खे फौरी तौर ते गिरफ़्तार करे ऐं कैफ़े किरदार सज़ा ॾे। कैमरामैन नबील मीर सां गॾु मीर ज़ुल्फ़कार, सिंध TV न्यूज़, मलीर, कराची।